अस्सलाम वालेकुम दोस्तों इन टाइम मां मौजूद आहियां मीरपुर में थेलो सिविल हॉस्पिटल में। रात जो तकरीबन रात न बल्कि फजर चोजे 4:45 जो टाइम है। कें एमरजेंसी तहत फैमिली से गड अचण थो, लेकिन हालत ये है दोस्तों, इन टाइम 4:45 जो टाइम है, पूरी सिविल हॉस्पिटल में कोई भी कोने। मूसा एमरजेंसी कंडीशन है, पूरी सिविल हॉस्पिटल में कोई कोने। कंडीशन तो ॾिसी था, पूरो सिविल हॉस्पिटल मां विजिट करे आयो आहियां, कोई माण्हू कोने जेको जंहिं वटि वेझे कोई चेकअप लाइ, न को डॉक्टर आहे, न का स्टाफ में कोई हिते मौजूदु आहे। सॼी हॉस्पिटल खाली आहे। सम्झ नथो अचे त कहिड़े रूमनि में सुतल आहिनि। कंहिंसां कोई बि एमरजेंसी अचे थी त हिननि खे का परवाह न आहे। पूरो हॉस्पिटल मां फिरी वियो आहियां, किथे मूंखे कोई माण्हू न मिलियो आहे। आख़िर तंग अची पंहिंजे ॿारनि खे वठी करे मां पंहिंजा ॿार PPHI में विहायो आहियां। ॾिसो था, हे फीमेल वार्ड आहे, ही लॉक लॻल आहे, ऐं चाहे कोई हिते रिसेप्शन हुई या ही रिसेप्शन आहे, कोई भी मौजूदु न आहे हिते। मतलब एतरी अंधेर नगरी आहे जंहिंजी का इंतहा न आहे। सिविल हॉस्पिटल में हे टाइला मार्बलूं कहिड़े कम जूं, जॾहिं मेन फैसिलिटी न हुजे। मतलब ये हालत आहे, कोई मौजूदु न आहे। माण्हू टाइल ऐं मार्बलनि खां त कोन फैसिलिटेट थींदा। ज़ाहिर आहे को माण्हू हुजे, ॾुख आहे सुख आहे, कंहिंसां का मजबूरी आहे, कोई मौजूदु न आहे। पोइ हिते बि तव्हांखे ॾेखारियूं, रिसेप्शन ते कोई मौजूदु न आहे। पूरी हॉस्पिटल में कोई न आहे, कोई माण्हू न आहे। समझ नथी अचे किथे सुतल आहिनि। ही मेडिकल स्टोर आहे, ही ताला लॻल आहे मेडिकल स्टोर ते, अंदर लाइट्स ऑफ आहिनि, ही तव्हां ॾिसी सघो था। कोई मौजूदु न आहे। सॼो हॉस्पिटल वीरान आहे, कोई पुछण वारो न आहे हिननि खां। कंहिंसां को एमरजेंसी पेश अची वञे थो, केॾांहुं वञे। हे सिविल हॉस्पिटल आहे मीरपुर माथेलो, कोई माण्हू मौजूदु न आहे। मजबूरन पंहिंजी फैमिली खे वठी करे PPHI मूंखे वञिणो पियो आहे। ऐं काफ़ी अरसे खां पोइ मजबूरी तहत अचणु थियो। पार्क ते दीद पई, ॾाढो बहितरीनु पार्क ठहियलु आहे, पर अफ़सोस इन पार्क खे मीरपुर जी आवाम चटींदी कोन, ऐं हिन पार्क में वेही करे ट्रीटमेंट कोन कराईंदी। कहिड़ो फ़ाइदो पार्क खे मेंटेन रखण जो, जॾहिं तव्हां बेसिक फैसिलिटी नथा ॾेई सघो। ही पार्क जो मंज़र आहे, तमामु बहितरीनु गुलकारी थियल आहे, लेकिन कहिड़े कम जी। मेन फैसिलिटी तव्हां ॾियो कोन था, जंहिं पर्पज़ लाइ ही हॉस्पिटल आहे। को माण्हू मौजूदु न आहे, को माण्हू मौजूदु न आहे।